अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभ। नाज़रीन, सिंध जी ज़राअत हिकु भेरो ॿीहर हिकु बुरी तरह जो शिकार आहे। हिकिड़े पासे पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में शिकतान जारी आहे त ॿिए पासे आलमी सतह ते ईरान ऐं अमेरिका जो जेको जहिड़ो हले पियो, उनजे करे अॻु में ई जेको पिठल आहे, अॻु में ई जेको आहे पोइते पियल आहे सिंध जी ज़राअत, उहा हिकु भेरो ॿीहर अञा वधीक तबाही जे किनारे ते पहुचे पई। न रुॻो उहा ज़राअत असांजी तबाही जे किनारे ते पहुचे पर सिंध सूबे खे हिन ज़राअत मां जेको नुक़सानु थी रहियो आहे, मईशत खे जेको नुक़सानु थी रहियो आहे, उहो नाक़ाबिल तलाफ़ी आहे। अंग अखर ॿुधाइनि था त जॾहिं खां हीअ छिकताण शुरू थी आहे पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी, गॾो गॾु अमेरिका ऐं ईरान जी, उहे बॉर्डर बंदि आहिनि। बॉर्डर बंदि हुजणु सबबि पाकिस्तान खे हर महीने जेके एक्सपोर्टर्स आहिनि उन्हनि खे $177 मिलियन जेको आहे उहो नुक़सानु थी रहियो आहे। आलमी इदारा पाण इहो चवनि था त इहो नुक़सानु सभ खां वधीक सिंध सूबे खे थी रहियो आहे ऐं ट्रांज़ेक्शन रूट्स जेकॾहिं बंदि आहिनि त पोइ पाकिस्तान खे मजमूई तौर ते $4.5 अरब जेको आहे उहो वापारी नुक़सानु धकु रसी रहियो आहे, वापारी धकु लॻी रहियो आहे, जंहिंजो बि सिधो सो असरु जेको आहे सभ खां वधीक सिंध सूबे ते थी रहियो आहे। सिंध सूबे ते जेकॾहिं पाण वधीक ॻाल्हायूं, जेकॾहिं माज़ीअ में वञूं त जॾहिं बि फ़सुलु लहंदो आहे, चाहे उहो कणिक जो फ़सुलु हुजे, टमाटे जो फ़सुलु हुजे, का बि भाॼी हुजे, त उनजो अघु फौरी किरी पवंदो आहे। हींअर ताज़ो तव्हां कणिक जी सूरत हाल ॾिसो पिया त कणिक जी ख़रीदारी न थी रही आहे। 10 लख टन जेको आहे उनखे ख़रीद करणी आहे सिंध सूबे खे, पर हिन वक़्तु ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 लख बोरियूं जेके आहिनि उहे ख़रीद कयूं वियूं आहिनि। न रुॻो इहो, पर सिंध सूबो हिकु ॿिए वॾे चैलेंज खे मुंहुं ॾेई रहियो आहे। उहो ज़रई जेके भाण ऐं दवाऊं आहिनि उहे जाली जेको आहे उन्हनि जी प्रोडक्शन साम्हूं अचूं रही आहे, जंहिंजे करे न रुॻो वापारीअ खे धकु लॻी रहियो आहे, पर जेके आबादगार आहिनि उहे पाण ॾींहों ॾींहुं वधीक रोडनि ते अची रहिया आहिनि ऐं वधीक उहे पिसजी रहिया आहिनि। इन समूरे मामले ते पाण तफ़सीली डिस्कशन कंदासीं त कीअं हिन मामले मां जान छॾाइजे ऐं हीअ जेके इतलाह साम्हूं अची रहिया आहिनि त हिकिड़े पासे मौसमी असर आहिनि, अंबनि जे बाग़नि खे वायरस लॻी वियो आहे, उनखां पहिरीं बि हीअ जेके ॿोॾूं आयूं आहिनि, बरसातूं अचनि थियूं, वधीक गर्मी पवे थी, उनजे करे ई सिंध जी ज़राअत हिकु पासे जेको आहे तबाहीअ जे किनारे ते आहे, अघु न मिलण जे करे तबाहीअ जे किनारे ते आहे। ॿिए पासे हीअ जेको एक्सपोर्ट इम्पोर्ट जो जेको बंदि कमु आहे उहे सभु शयूं बंदि आहिनि। उन पासे जेको हीउ मामिलो थी रहियो आहे त सिंध सूबे खे केतिरो नुक़सानु थी रहियो आहे, इन नुक़सान मां कीअं जान छॾाइजे, कहिड़ियूं प्लानिंग्स आणजनि, कहिड़ियूं पॉलिसी जोड़जनि। न रुॻो इहो, पर हीअ जेके मथे असांजा वेठा आहिनि, स्टेक होल्डर्स वेठा आहिनि, उन्हनि जी जेका मुजरमानी ख़ामोशी आहे उहा असांखे छा मैसेज ॾेई रही आहे, असां कहिड़े पासे वञी रहिया आहियूं। ॿिए पासे आलमी इदारा बार बार असांखे इहा अलार्मिंग सूरत हाल ॿुधाए रहिया आहिनि, बार बार अलार्म ॾेई रहिया आहिनि त सिंध में कहत साली अचण वारी आहे, ॾुकार अचण वारो आहे ऐं खाना जंगी जूं बि कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं हलनि थियूं। इन समूरे मामले ते पाण तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था जनरल सेक्रेटरी ऐवान ज़राअत सिंध साईं ज़ाहिद भुरगड़ साहिबु। ज़ाहिद साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था। मूंसां गॾु फ़ोन कॉल ते पैनल में मौजूदु आहिनि नसीर मेमन, पाण लेखक आहिनि, तज़िया निगार आहिनि ऐं इन्हनि समूरनि आलमी मामलनि खे ॾिसनि था। मीरपुर ख़ासि मां असांजा ब्यूरो चीफ तालिब शर असां गॾु फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति ज़ाहिद साहिबु तव्हां खां कंदासीं। हीअ जेको हिन वक़्तु सुनेरियो जुड़ियल आहे, हिकिड़े पासे हीअ छिकताण, ॿिए पासे मौसमी असर, टे पासे आबादगारनि खे अघु न मिलणु, उनखां पोइ असां दावा कयूं था त हीअ ज़रई मुल्क आहे, हीअ ज़रई सूबो आहे ऐं ज़राअत जेको आहे हिन मुल्क जी किरंगीअ जी हॾी आहे। असां बीठल किथे आहियूं? साईं वरी वरी महिरबानी। ऐं सभिनी खां पहिरीं मेरान टीवी जो थोराइतो आहियां त हमेशह जेको आहे सो आबादगारनि जे मसइले ते हमेशह तव्हां उनखे उजागर कयो आहे ऐं यकीननि सिंध जा आबादगार मेरान टीवी जा फद में वधि सपोर्टर बि आहिनि ऐं हू ॾिसनि मेरान टीवी खे वॾे शौक़ सां था, त तव्हां पंहिंजो हक़ अदा कयो। रहियो सुवाल सूरत हाल जो, साईं सूरत हाल इहा जो बॉर्डर तव्हांजो अफ़गानिस्तान जो बंदि पियो आहे। जी हा, तव्हांजी अफ़गानिस्तान जी जेका बि ज़रूरत हुई, जी हा, उहा 80% पाकिस्तान पूरी कंदो। जी हा, चाहे उहो कणिक हुजे, आलू हुजे, बसर हुजे, टमाटो हुजे, भाॼियूं हुजनि, जेका शइ हुजे, केलो हुजे, अंब हुजनि, सभु शइ उहा त बंदि थी वई हेॾी। तव्हां जेका चओ पिया न, मुंहिंजे हिसाब सां इहो तक़रीबन 200 मिलियन US$ मंथली ऐं तक़रीबन $5 अरब सालानो नुक़सानु थिए पियो। हाणे तव्हां ॾिसो सिंध जो केले जो रेट सफ़ा किरी पियो आहे। हिकिड़े पासे केले में मर्ज़, ॿिए पासे रेट किरी पियो। हिकिड़ो थोरो घणो हिन फ़सुल मां आबादगारनि खे कुझु मिलंदो केले जो, उहो बि तबाही जे भर चढ़ी वियो हलियो। अंबनि जो हींअर मौसमु आयो, अंबनि जी हिकिड़ो वेदर जे करे अंबनि में जेको आहे सो खरबूर असां चवंदा आहियूं सिंधी में, खरबूर जो मर्ज़ बि तमामु घणो आयो। ऐं हाणे जेको आहे सो अंबनि जो रेट
कुझु अंब आयो आहे मार्केट में, जी हा, पर हींअर हाणे जेकॾहिं 200 रुपया किलो अंबनि जो रेट आहे, इहो किथे वञी बीहंदो? चवण जो मतिलबु इहो आहे त अंबनि जा जेके आहिनि बाग़ जा ठेकेदार उहे बि ख़ुशि कोन्हनि सूरत हाल मां, छो जो अॻियां जेको आहे सो अफ़गानिस्तान में या ॿिए पासे एक्सपोर्ट बि कोन्हे। एक्सपोर्ट बि गवर्नमेंट चए थी असां जून में वञी परमिशन ॾींदासीं, त सिंध जो जेको आगाटो अंबु लहंदो उनखे ॿाहिरी मार्केट में एक्सेस कोन मिलंदो, माना उहो घटि रेट ते विकामंदो, माण्हुनि में कुवत ख़रीद कोन्हे। ॾिसो कुंवर साहब, सभु ॻाल्हि आहे कुवत ख़रीद सां। जी हा, माण्हू जेको आहे सो शयूं वठंदो, हींअर त माण्हू अटे में ई ॿधो पियो आहे, तूं कहिड़ा अंब खाईंदो ऐं कहिड़ा हू जेको आहे सो छा कंदो। इन जी माना जेका आहे त जेका शइ ठेले ते अचे थी उन जी जेका आहे उनजो ख़रीदार कोन्हे, ऐं जेको हिन जो ख़रीदार आहे उहो ॿाहिरीं दुनिया में आहे, ॿाहिरीं दुनिया जेका आहे बंदि पई आहे। जी हा, त हुकूमत पाकिस्तान खे सभिनी खां पहिरीं इहो रूट जेके आहिनि न, ठीकु आहे तव्हांजो जेकॾहिं को बॉर्डर कॉन्फ्लिक्ट आहे पंहिंजी जाइ ते, जी हा, पर जेके कारोबार जेको हलियो पिए या जेकी एक्सपोर्ट जो कमु हलियो पिए उन लाइ हिकिड़ो उन्हनि खे अलॻि कॉरिडोर ॾियणु खपे हा। ऐं इहा शइ जेका आहे न बंदि थी आहे, उन सां ज़राअत ख़ाली आऊं ई कोन थो चवां सिंध में, पंजाब में जेको आलू जो फ़सुलु आहे उहो सफ़ा तबाह थी वियो। आलू वारा वीचारा जेके आहिनि थिए हाणे मेहुनि खे हुते आलू पटाटा जेके पाण चऊं था खाराइनि पिया। हिते पटाटे जी सूरत हाल इहा आहे जो 10 रुपया 15 रुपया किलो जेकॾहिं हिते हैदराबाद में मिले पियो, जी हा, त ज़मीन पंजाब मां जेको आयो आहे उहो उनखे छा कहिड़ी उनमें उनखे हाथी घोड़ा मिलिया हूंदा इन मां। जी हा, माना हर शइ जेका आहे सा घटि क़ीमत में वञे पई। आबादगार तक़रीबन हाणे बर्बादु थी चुको आहे, चाहे उहो सिंध जो आहे चाहे उहो पंजाब जो आहे, आबादगार बर्बादु थी चुको आहे। हाणे मूंखे तव्हां पाण थोरो सोचे मूंखे ॿुधायो, 450 रुपया ॿ ॾींहं पहिरीं डीज़ल जो रेट हो, 400 खां मथे डीज़ल जो रेट, ठीकु आहे, ऐं पेस्टिसाइड जूं क़ीमतूं वधी वियूं, DAP खे त पर लॻी विया आहिनि, हर ॿिए ॾींहुं 200 रुपया, हर ॿिए ॾींहुं 200 रुपया वधनि पिया। अड़े बाबा तव्हां पंहिंजी शइ जा रेट वधायो पिया, पर असां जेके शयूं प्रोड्यूस कयूं था उनजो त को ख़रीदारी कोन्हे, पोइ तव्हांजी शयूं असां किथां वठंदासीं? माना चवण जो मतिलबु त हिकिड़ी अहिड़ी सूरत हाल आहे जंहिंजे लाइ हिकिड़ो अखर आउं चवंदुसि, जीअं तव्हां थोरी देरि पहिरीं चई त करंगी जी हॾी आहे ज़रात, जी हा, करंगी जी हॾी जा 10 टुकड़ा थी चुका अथव। ज़रात जी करंगी जी हॾी जा 10 टुकड़ा थी चुका आहिनि। ज़रात हींअर जेको आहे सो बांबड़ा बि पाए, पेरनि ते हले पई, बीह नथी सघे, बांबड़ा बि पाए। ऐं जेकॾहिं इहा सूरत हाल रही त मूंखे लॻे थो त माण्हू जेको आहे सो शायदि ज़रात हथु खणी वञनि लिया, छो जो हाणे हीउ को फिज़िबल धंधो रहियो कोन्हे। हीउ हाणे जेको न आहे कर्ज़ ज़मीदारनि ते चढ़ंदा पिया वञनि, ऐं ज़मीदार जेको न आहे यादि पिंदो पियो अथे। जी हा, जीअं हाणे जीअं तव्हांजे साम्हूं हले पियो हारी कार्ड, 24 कलाक बीठा आहिनि पिनण जे पोयां, अॻे हिकिड़ी बोरी DAP पिननि, 2 यूरिया, हाणे वरी डीज़ल जा पैसा। हाणे उन्हनि खे चयो त बाबा कणिक ॾियो, बाबा किथां कणिक ॾींदा, भोलाई अॻे ई जेके आहिनि सटुनि में आहिनि। सर इहो कणिक जो छो ख़रीदारी छो न पई थिए? ज़ाहिर जेको स्टॉक हिकिड़ो टारगेट आहे 10 लख मेट्रिक टन, उहो छो न पियो थिए? अञा ताईं रुॻो सिर्फ़ु 5 लख बोरियूं जेके आहिनि, कल्ह ताईं जी रिपोर्ट ते रुॻो 5 लख बोरियूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। 5 लख बोरियूं इहो जो टारगेट जो माना 5% बि कोन थियो आहे, 95% टारगेट पूरो कोन थियो आहे। ख़ुदा जे बंदनि खे केरु सम्झाए? जी हा, जेके ही वेठा आहिनि इन्हनि ख़ुदा जे बंदनि खे केरु सम्झाए? त तव्हां रुॻो हर शइ में सियासत ऐं पब्लिसिटी जे चकर में छो पिया आहियो? थोरो प्रैक्टिकल अचो। तव्हां चयो त असां कणिक वठंदासीं उन्हनि माण्हुनि खां जिन्हनि खे असां बोरी DAP जी 2 बोरी यूरिया जी ॾियो था, उहे असांखे 15 बोरियूं कणिक जूं ॾींदा, को 20 बोरियूं कणिक जूं ॾींदा। अड़े बाबा इहे माण्हू जिन्हनि खे तव्हां ॾिनो आहे इन्हनि मां अधु खां मथे ज़मीदार आहिनि ई कोन, हीअ त कामरेड टाइप माण्हू आहिनि, उन्हनि खे तव्हां ॾेई छॾिया आहिनि कार्ड। हाणे उन्हनि वटि किथां ई कणिक जो तव्हांखे ॾींदा? इहो शर्त ख़तमु कोन कयो अथऊं अञा ताईं? साईं हुन ॾिनो ई न शर्त थियो,
तव्हां जॾहिं ॾिनो हो त सही। हुननि चयो त न, असांजो बम्पर ख़राब थींदो ऐं असां वटि बसि लाइनूं लॻी वेंदियूं हलियूं कणिक जूं। ॿुधण में इहो आहे त इहो शर्त इहो हुननि ख़तमु करे छॾियो आहे। सर ख़तमु करे छॾियो आहे न। मुंहिंजी भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जी हा। हाणे जेकॾहिं 9 मई ते अॼु शर्त ख़तमु कनि था, बाबा कहिड़ी शइ ते कणिक जो किराब त लही वियो फरवरी में। जी हा बिल्कुलु। 9 मई ते छा त फ़र्क़ु, माना इन माना त अणॼाण आहियो न, यू आर इग्नोरेंट। तव्हांखे ख़बर ई कोन्हे ज़मीनी हक़ीक़तुनि जी, उन्हनि माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे जेके पॉलिसी ठाहिनि था। मूंखे त साईं मिनिस्टर साहिब ते कॾहिं कॾहिं हैरानगी थिए थी, जॾहिं मिनिस्टर साहिबु बाबा तव्हां चओ था त 3,36,000 आबादगारनि जिन्हनि खे असां जी हा बेनज़ीर हारी कार्ड ॾिना आहिनि, अगरि 3,36,000 जेके आबादगार आहिनि उहे त आबादगार थिया सही तव्हांजी नज़र में। बाक़ी जेके 4 करोड़ जेके सिंधी आबादगार आहिनि उहे केरु आहिनि? सही बिल्कुलु न, उनजी डेफिनेशन केरु अचे न। महबूब ज़मा ॿुधाए त असां केरु आहियूं भला? आऊं आबादगार कोन आहियां छा? 3,36,000 आबादगार आहिनि, पोइ भला हुन खां वठो न कणिक। तव्हां मुल्क में फूड सिक्योरिटी जो प्रॉब्लम सिंध में पैदा कंदा। 10 लाख मेट्रिक टन कणिक जेका तव्हां ख़रीदारी कई आहे, तव्हां 1 लख मण बि पूरी कोन करे सघंदा, जेका तव्हांजी पॉलिसी आहे। तव्हां जेको आहे सो ज़मीनी हक़ाइक़ खां तमामु परे आहियो। हाणे हींअर छा पियो थिए, हींअर जेको आहे सो तव्हांखे टारगेट पूरो करणु खपे। छो? फूड सिक्योरिटी जो प्रॉब्लम पैदा कंदो। ऐं अॼु हुकूमत खे अपील कयां थो फौरी तौर ते 4,500 रुपया मण कणिक जो रेट मुक़ररु करे ऐं सिंध जे सभिनी आबादगारनि खे ओके करे छॾे। बाबा खुली मोकल आहे, जेको बि आबादगार आहे जंहिं वटि सतो फार्म आहे उहो कणिक ॾिए। इहो न त ख़ाली हारी कार्ड वारा न, सभु ज़मींदार जेके 4 करोड़ ज़मींदार आहियो तव्हांखे मोकल आहे। 4,500 छो जो ओपन मार्केट में रेट 4100 थी वियो आहे। जी हा तव्हां 4,500 रुपया रेट ॾींदा, तव्हांखे कणिक मिलंदी, तव्हांजो टारगेट पूरो थींदो। बाक़ी तव्हां 3,500 में सोचियो पिया तव्हांखे कणिक मिलंदी। अलाह आलम, मूंखे सम्झ में कोन थो अचे थी केरु मिनिस्टर साहिब खे ब्रीफ करे थो, कहिड़ो माण्हू आहे, मूंखे सम्झ ॻाल्हि। सही बिल्कुलु। नंढो ब्रेक आहे, नंढो ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो, नरसंद रहो जी ॻाल्हि। नाज़रीन जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कर। ज़ाहिर बिल्कुलु साहिबु, हीउ जेको नुक़सानु थिए पियो हर महीने जेको ॿुधाइनि पिया 430 अरब, इहो कीअं रिकवर थींदो? आबादगार भला कनि छा कनि? मतिलबु हिकिड़ो त प्रोडक्शन हिते मौजूदु आहे, एक्सपोर्ट बि नथी थी सघे, त हिन जो हल छा आहे? केॾांहुं वञनि? पिननि, ॿियो को हल कोन्हे। छा हल थींदो? जेकॾहिं पॉलिसी कोन हूंदी, तव्हां ॾिसो न, अॼु हिकिड़े माण्हू जेको आहे सो मूं अॼु ॾिठो हेॾे अख़बार में पढ़ियुमि पिए त गवर्नमेंट इज़ थिंकिंग अबाउट द इम्पोर्ट ऑफ वीट। त गवर्नमेंट जेका आहे कणिक ॿाहिरां घुराइण जो सोचे पई। अड़े बाबा तव्हांखे अञा 4 ॾींहं कोन थिया आहिनि, तव्हां यकदमि कणिक ॿाहिरां घुराइण जी सोचो था। ॿाहिरां घुराइण में तव्हां हीअं मिंट कयो था, मिंट मोकिलण में तव्हांखे छो तकलीफ़ थी थिए बाबा? ॿाहिरि मोकिलण जी बि का ॻाल्हि कयो न। घुराइण में तव्हां जेतिरा तकिड़ा आहियो ओतिरा मोकिलण में बि तकिड़ा थियो न। हीअ असांजो केलो आहे, इनखे ॿाहिरि मोकिलण जी का कोशिशि कयो। तव्हांजूं जेके कमर्शियल अटैची वेठा आहिनि सॼी दुनिया में, हर पाकिस्तान एम्बेसी में हिकिड़ो कमर्शियल अटैची वेठो आहे सॼी दुनिया में, उहे छा पिया कनि? कहिड़ी हरामखोरी पिया कनि? उन्हनि कहिड़ो भई जेकॾहिं हिकिड़ी ट्रेड जी मिनिस्ट्री आहे उहा छापी करे उहे जेके कमर्शियल अटैची तव्हांजा जेके ॿाहिरि वेठा आहिनि उहे छा पिया कनि? उन्हनि सभिनी खे लाइन हाज़िर करणु खपे त तव्हां पाकिस्तान में हिकिड़ी सरप्लस आइटम पियो आहे जेको रुले पियो, टमाटो पेरिश पियो थिए, ख़राबु पियो थिए। ऐं टमाटो जेको आहे, ऐं टमाटे खे चोथों महीनो आहे, 20 रुपए छली 5 रुपए किलो खां मथे कोन्हे उनजी क़ीमत। हाणे इहा जेका सूरत हाल आहे, छो तव्हां ॿाहिरि जेका शइ तव्हां वटि सरप्लस आहे, तव्हांजूं जेकॾहिं एम्बेसियूं आहिनि सॼे मुल्क में सॼी दुनिया में, उन में कमर्शियल अटैची वेठा आहिनि, उन्हनि केतिरो तव्हांजो इहो केतिरो हुननि पंहिंजो किरदारु अदा कयो आहे पाकिस्तान जी शयूं एक्सपोर्ट करण में। जेकॾहिं असां एक्सपोर्ट कंदासीं फॉरेन एक्सचेंज ईंदो न। सही, तव्हांखे ॿाहिरियों पैसो मिलंदो, आबादगार ख़ुशहाल थींदो। पहिरीं त जेके कमर्शियल अटैची सॼी दुनिया में वेठा आहिनि उन्हनि खां सुवाल थियणु खपे। सही, ठीकु आहे। नसीर मेमन साहिबु लाइन ते मौजूदु आहिनि, सीनियर तर्जे निगार आहिनि। नसीर साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था। नसीर साहिबु, हिकिड़े पासे हीउ सॼो मामिलो आहे छिकताण वारो। पाण जेकॾहिं हिन ते मईशत ते ॻाल्हायूं त जेके अंग अखर अचनि था त $200 मिलियन जो नुक़सानु थिए पियो हर महीने पाकिस्तानियुनि खे। सो इहो बि ॿुधायो इहो ई पियो वञे त सभिनी खां वधीक जेको इफेक्टिव सूबो आहे उहो सिंध आहे। असां
कहिड़ी पॉलिसी ठाहियूं, छा कयूं जो हीउ जेको सॼो नुक़सानु थिए पियो ऐं असां हिकिड़े पासे फूड सिक्योरिटी बि आहे, हिकिड़े पासे असांखे मौसमी असरनि जो बि जेको आहे उनजो मुंहुं ॾियणो आहे, हिकिड़े पासे महांगाई बि आहे, त हिन कीअं हिन दलदल मां निकिरिजे? महिरबानी। हाणे बण जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो था त जंगी सूरत जे करे उहा त हाणे पैदा थी आहे। जी सर। पर सिंध जे हूअं ई जेको परदेही वापार जे हवाले सां जंग न हूंदी आहे सर, तॾहिं बि असां हुनजी सूरत का सुठी कोन ॿुधी आहे। ऐं ख़ासि तौर ते सिंध में जेका आहे हिकिड़ो त ज़ाहिर आहे शहरी इलाइक़नि में वधीक मैन्युफैक्चरिंग थिए थी, इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे, उन जा त पंहिंजा कुझु सिस्टम वरी बि बहितर ठहियल आहिनि। जेकर किथे का टेक्सटाइल कराची में आहे या जेके ॿियूं प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि जी इंटरनेशनल मार्केट अर्बन सेंटर्स में वरी बि काफ़ी बहितर अंदाज़ में मौजूदु आहे। ज़ाहिर शहरी इलाइक़नि जा माण्हू वधीक स्मार्ट आहिनि, हुननि जी पहुच वॾी आहे, उहे वेठा आहिनि एक्सपोर्ट इम्पोर्ट जे हुन मुख्य मर्कज़ ते। उनजी भेट में जेका सिंध जे ॿाहिराणे जी ज़रई उपत आहे, वॾो मसइलो उन जो हूंदो आहे। सही। ऐं असांखे चैलेंज हूंदो आहे वॾे में वॾो, मिसाल तौर जिंदगीअ में असां वटि फसल असां वटि सिंध में पहिरें था लहनि, असां वटि अर्ली स्टार्ट थिए थो ख़रीफ़, ऐं हिन जे करे असां वटि पहिरें लुणजनि था फसल रबीअ जी। मिसाल कणिक ॾिसो अॻु में पुखिजे थी, अॻु में लुणजे थी, ॿिया फसल बि आहिनि। त पोइ उन वक़्तु छा थो थिए, असांखे मिसाल तौर भारत जो बॉर्डर वेझो आहे, हाणे पंजाब खां जेको भारत जो बॉर्डर आहे उन ते असां अक्सर ॿुधंदा आहियूं त ट्रेड थिए थो, ऐं उन्हनि खे ॿियूं ख़ासि रिआयतूं जेकर भारत सां सियासी या इलाइक़ाई दुश्मनी आहे त उहा पंजाब जे बॉर्डर ते बि साॻी हुजणु घुरिजे, सिंध जे बॉर्डर ते बि साॻी हुजे। पर असां न ॾिठो आहे त सिंध जे बॉर्डर तां जिते असांखे भारत जी सरहद या मार्केट वेझा पवनि था उतां कारोबार वापार जी इजाज़त हुजे। सो तंहिंजी माना जेकर बदीन सिजाल जे माण्हू खे का जिन्स इंडिया खे मोकिलिणी बि हुजे त उहो हितां खणी ॼण लाहौर पहुचे। सही, बिल्कुलु। हुनजी भेट में पंजाब जे माण्हू खे उहा मार्केट वेझी आहे, त हिकिड़ो मसइलो त रूटीन जो आहे। अहिड़ी तरह पंजाब खे ॿियो एडवांटेज आहे त हू होॾां जेके कमोडिटीज़ ईरान ऐं अफ़गानिस्तान बि उतां वञनि थियूं, असां जीअं त उतां परे वेठा आहियूं, ऐं ज़हन में रखिजो त ज़रूरी जेके जिन्सूं आहिनि उहे पेरिशेबल हूंदियूं आहिनि, उन्हनि जी शेल्फ लाइफ घटि हूंदी आहे, या उनखे कोल्ड स्टोरेज खपे, उनजी वरी ॿी कास्ट आहे। त असांखे इहो बि हिकिड़ो डिसएडवांटेज आहे त असांखे हिकिड़ी सरहद वेझी आहे, उन ते असांजो कारोबार न कुझु करणो थो वञे, इजाज़त न आहे। सही। हाणे हिन सूरत हाल में जंग खां पोइ त वधीक शदीद थी वियो हूंदो। हींअर अंबनि जी मौसम अचे पई, अंब लहण वारा आहिनि, ऐं पाक सिंध जो अंब ख़ासि तौर ते सिंधड़ी ऐं ॿियूं जिन्सूं एक्सपोर्ट थींदियूं आहिनि, ऐं मिडल ईस्ट जो सॼो सेक्टर बंदि पियो आहे जंग जे करे। बाक़ी शिपिंग ऐं हुनजी जेका इंश्योरेंस चार्जिस आहिनि, मिसाल यूरोपियन मार्केट्स जूं, उहे बि त ज़ाहिर आहे एतिरियूं महांगी थी चुकियूं हूंदियूं त एक्सपोर्ट खे धकु लॻंदो। सही, बिल्कुलु। हाणे त सॼी सिचुएशन में जेका असांजी ज़रई जिन्सुनि जी इम्पोर्ट एक्सपोर्ट जो जेको कमु आहे, उन लाइ मूंखे त का स्ट्रेटेजी मूं न ॿुधी आहे। मूंखे न स्वाबाद जा तंज़ीमुनि जे दोस्तनि खे ख़बर हुजे, पर असां उहा ॾिसूं कोन था। असां वटि जेका तिजारत वारी वज़ारत आहे या जेके ॿियूं वफ़ाक़ी वज़ारतूं आहिनि जेके इंटरनेशनल ट्रेड सां डील कनि थियूं, उन्हनि जी का एक्टिविटी नथा ॾिसूं। असांजा सफ़ारत खाना उते सफ़ीर या उते जेके तिजारती डेस्क हूंदी आहे उहे छा पिया कनि सिंध जे हवाले सां या पाकिस्तान जे हवाले सां, मजबूरी तौर रुगो सिंध बि न, पर मजबूरी तौर असांखे का हिकमत अमली नज़र कान थी अचे, वाइड़ाए पए त उनजो नुक़सानु सिंध खे थींदो, बाक़ी बि सूबनि खे थींदो। सिंध खे ज़ाहिर आहे त सिंध हींअर हिकिड़ी इम्पोर्टेंट कमोडिटी आहे, उनजी मूंखे लॻे थो एक्सपोर्ट खे धकु लॻंदो। सही, बिल्कुलु। नसीर साहिब, साईं ज़ाहिद बुर्गड़ी साहिब तव्हां सां ॻाल्हाइणु चाहिनि था। जी जी ज़ाहिद साहिब प्लीज़। साईं, मुंहिंजो नसीर साहिब सुवालु इहो आहे त हर पाकिस्तान जी एम्बेसी में हिकिड़ो कमर्शियल अटैची वेठो आहे। बिल्कुलु। तव्हांखे त इहा ख़बर आहे, असां बि सम्झूं था त हिन टाइम ते जेको आहे सो अंबनि जी वॾे में वॾी जेका एक्सपोर्ट जी मार्केट हुई उहा हुई गल्फ ऐं यूरोप। पर गल्फ तमामु वॾी मार्केट हुई, सऊदी अरेबिया, दुबई, UAE, कतर, इहे GCC मुल्क जेके बि आहिनि 5, 6, 7, उहा हिकिड़ी वॾी मार्केट हुई। अफ़गानिस्तान उन खां पोइ वॾी मार्केट हुई। जेकॾहिं असांजी इहे सभु वॾियूं मार्केटूं बंदि थी वियूं आहिनि त अल्टरनेट जेका आहे मार्केट ॻोल्हणु, उहो न कमर्शियल अटैचियुनि जो कहिड़ो कमु आहे, उहो छाजी पघार वठनि था, ऐं उहो छाजे लाइ जेको आहे सो हर एम्बेसी में हिकिड़ी सीट खे ऑक्यूपाए कयो वेठा आहिनि। जेका ट्रेड मिनिस्ट्री आहे
अॼु ताईं मूं त कोन ॾिठो आहे की कमर्शियल अटैच जी किथे कंहिं मुल्क में का एक्टिविटीज़ कई हुजे, को सेमिनार कयो हुजेसि, का अहिड़ी शइ कई हुजेसि पाकिस्तानी शयुनि खे एक्सपोर्ट जी हिमत आहे, मूं त किथे बि कोन ॾिठो आहे। त मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त आउं सम्झां थो त या त ही ट्रेड जेके अटैची आहिनि हर एम्बेसी में पंहिंजो कमु कनि। हिन टाइम ते तव्हां जेसि ताईं जेको न आहे अंबनि जे लाइ यूरोप तमामु सुठी मार्केट आहे, उन खां पोइ तव्हांजो फार ईस्ट आहे, मलेशिया आहे ऐं थाईलैंड आहे। ऐं पाण इन में काफ़ी टाइम रहियो बि आहियां इन इलाइक़े में। हिते पाकिस्तानी सिंधड़ी अंब जी तमामु वॾी घुर्ज आहे, हर दुनिया में आहे घुर्ज। मुंहिंजो मतिलबु आहे त आउं चवां थो त हिन फोरम सां इहे जेके कमर्शियल अटैची आहिनि उन्हनि खां पुछा थियणु खपे व्हाट दे आर डूइंग। ज़ाहिर साहिबु 100% तव्हांजी ॻाल्हि सही आहे। मूं बि हींअर पंहिंजी ॻाल्हि में असांखे ॿुधायो पिए त हिकिड़ी तिजारती डेस्क जेका तव्हां कमर्शियल अटैची चओ था बिल्कुलु हर सफ़ारतखाने में मौजूदु हूंदी आहे। प्रॉब्लम इहो आहे साईं त जॾहिं तव्हां एज़ अ सेक्टर खणो न, ज़राअत खे एज़ अ सेक्टर अॼु ताईं हुननि किथे इंट्रोड्यूस कयो आहे, कहिड़ी मार्केट जी जा इनिशिएटिव वरिता आहिनि, कहिड़ा सेमिनार, कहिड़ा एक्सपोज, कहिड़ो तव्हांजे मार्केट्स खे एंगेज कयो अथनि। असां सची ॻाल्हि आहे त एग्रीकल्चर कमोडिटी ऐं ख़ासि करे सिंध जे हवाले सां ॿाहिरि काई सरगर्मी कोन था ॾिसूं। हा, जेके ही मैन्युफैक्चरर्स आहिनि अर्बन, उन्हनि जे लाइ हू ॾाढा प्रोएक्टिव हूंदा आहिनि, उन्हनि जे मार्केट खे एग्रेसिवली हू चेस कंदा आहिनि। हींअर जॾहिं असां वटि ही क्राइसिस आयो आहे, ॾिसो 2 महीननि खां क्राइसिस हलियो पिए, अॼु कोन पैदा थियो आहे, त ट्रेड जी मिनिस्ट्री या कमर्शियल अटैची जेके वेठा उन्हनि अल्टरनेट मार्केट ते पुठियनि महीने ॾेढ में कहिड़ी एफर्ट कई असांजे नज़र में कोन थी अचे, बिल्कुलु रिलैक्स मोड में वेठा आहिनि। सो इहा हिकु लापरवाहीअ वारो हिकु तरीक़ो आहे जेको मजमूई तौर ते ज़रूरी शोबे ॾांहुं आहे, पाकिस्तान जे अंदरि बि आहे ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि हुनजी ट्रेड जी शिकिल में बि आहे। ऐं तव्हांजी ॻाल्हि सां मां सहमत आहियां। हींअर शॉर्ट नोटिस ते ॾिसो यूरोप ऐं अमेरिकन मार्केट इन्हनि जी कंप्लायंस जा स्टैंडर्ड्स, उन्हनि जूं प्री जेका शिपिंग इंस्पेक्शन्स, उन्हनि जी पूरी रिजीम्स आहिनि, उनखे एडवांस में एक्टिवेट करिणो हूंदो आहे। मूंखे त लॻे थो हाणे क्लियर थी चुकी, हाणे त असांखे जेको नुक़सानु थियणो आहे वक़्तनि सां थींदे पिया ॾिसो। सही, बिल्कुलु। नज़ीर साहिबु, हीअ जेका सूरत हाल मजमूई पाण ॾिसूं पिया, हिकिड़े पासे इम्पोर्ट एक्सपोर्ट ते त पाण ॻाल्हायोसीं, पर हाणे वरी वापसि जेकॾहिं पाण जंग ते अचूं त तव्हां सम्झो था त हीउ मामिलो जीअं ई ख़तमु थी वेंदो त हीउ वापसि इम्पोर्ट एक्सपोर्ट एतिरो जल्दी शुरू करे छॾींदा, या वरी इन जे लाइ को नई पॉलिसी हूंदी, या जीअं पहिरीं हलियो पियो ईअं ई मामिलो हलंदो? हिकदमि सां त का बि शइ हाणे बहाल कान थींदी। मिसाल तौर ही जेका एनर्जी सप्लाई चेन आहे उनखे रेस्टोर थियण में हाणे महीना लॻंदा। इहो को बटन ऑन एंड ऑफ कोन्हे। यूएई जे ऐं जीसीसी कंट्रीज़ में जेके रिफाइनरीज़ ऐं ऑयल ऐं गैस फैसिलिटीज़ खे डैमेज थियो आहे, मिसाल कतर जी जेका मेन जेका LNG जी फैसिलिटी आहे उन लाइ त उन्हनि जे एडनॉक जे चीफ एग्जीक्यूटिव चयो त असांखे 5 साल लॻी वेंदा, एतिरो डैमेज थियल आहे। ॿियनि डैमेजिस खे डिक्लेयर न कयो वियो आहे। त हिकिड़ो त एनर्जी सप्लाई चेन हिकदमि मूंखे बहाल थींदे कोन थी नज़र अचे। आम हालतुनि में बि हिकिड़ो बिजली घर या रिफाइनरी जो जेको शटडाउन हूंदो आहे उनखे बि हफ़्तो 2 हफ़्ता लॻंदा आहिनि। ऑयल फील्ड्स, रिग्स जी मूवमेंट, सॼी शइ ऐं हुन जा कहिड़ा स्पेयर पार्ट्स डैमेज थिया आहिनि उहे हुते कोन मौजूदु हूंदा। हुननि जी प्रोक्योरमेंट किथां थींदी? को हिकिड़ो पुर्ज़ो अमेरिका मां ईंदो त हिकिड़ो पुर्ज़ो ऑस्ट्रेलिया मां अची रहियो हूंदो। ही त मार्केट त सॼी दुनिया में पकड़ियल आहिनि, इन्हनि खे रिपेयर ऐं ओवरऑल थियण में हाणे महीना लॻंदा। ॿियो आहे तव्हांखे अर्ज़ु कयां त शिपिंग जो बि जेको बिज़नेस आहे उहो ईअं न आहे त हाणे ॿेड़ियूं वांदियूं बीठियूं आहिनि, बस स्टॉप ते बसूं बीठियूं आहिनि, रस्तो खुली वियो, धरणो ख़तमु थियो, ऑर्डर कयो, सुभाणे खां बसूं हलंदियूं। ईअं कारोबार न आहे। इंटरनेशनल जेके सी लाइनर्स आहिनि, जेके शिपिंग जी सर्विसिस आहिनि, उन्हनि जी हाणे इंश्योरेंस जूं रिजीम बदिलजी वियूं, कहिड़ी शिप किथे आहे, उनजो अमलो किथे आहे, इहा सॼो हिकिड़ो वॾो घोटालो आहे। इनखे सेटल डाउन थियण में हाणे महीना खपंदा। सो जंहिं जंग ख़तमु थी त मां नथो सम्झां त पोइ 2 ॾींहं खां या 2 हफ़्ते 2 महीने खां ज़िंदगी नॉर्मल थींदी। इनखे वॾो वक़्तु खपंदो आहे। मां तव्हां सां एग्री थो कयां नसीर साहिबु। फ़िलहाल जेकॾहिं इहा सूरत हाल आहे, इन मौजूदा सूरत हाल में एज़ ए जनरल सेक्रेटरी सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर असां गवर्नमेंट खे सजेशन ॾिनी हुई त तव्हां $14 अरब $14 बिलियन US जी एग्री इम्पोर्ट आहे तव्हांजी। उन में एडेबल ऑयल आहे, एतिरे क़दुरु जो हाणे कॉटन बि तव्हां ॿाहिरां घुरायो पिया, कणिक बि तव्हां घुराई आहे, ॿियूं शयूं बि तव्हां ॿाहिरां घुरायो पिया। वाई डोंट यू क्लोज़ दिस इम्पोर्ट जेका आहे छो नथा क्लोज़ कयो? एडेबल ऑयल जेको तव्हां घुरायो पिया तक़रीबन $4 बिलियन जो, तव्हांजी सरह, तव्हांजो कनोला, तव्हांजो सनफ्लावर, सभु शइ हिते पई आहे, मस्टर्ड, हर शइ पई आहे।
तव्हां पंहिंजी ज़रूरत मां जेकी शइ तव्हांजे मुल्क में पैदा थिए थी उनखे थोरी हथी वधाए तव्हां एडिबल ऑयल जी जेका आहे इम्पोर्ट छो नथा बंदि कयो? ही 14 अरब डॉलर जी जेका ॿाहिरां शयूं अचनि पियूं उहे शयूं पंहिंजे मुल्क मां तव्हां वठी ऐं उन्हनि खे तव्हां थोरी प्राइस जो इनिशिएटिव ॾियो। जीअं कॉटन हुई, तव्हांखे ज़ाती तौर ते ख़बर आहे हिकिड़ो अहिड़ो टाइम हूंदो जो कॉटन जी तव्हां वटि हींअर तव्हांजी कॉटन जेका आहे तक़रीबन 55 जे क़रीब आहे। जॾहिं कंहिं वक़्त में तव्हांजी 8 बिलियन जी तव्हांजी ख़ाली एक्सपोर्ट हूंदी कॉटन जी, त पंहिंजे माण्हुनि खे इनिशिएटिव ॾेई ऐं हीअ तव्हां 14 बिलियन डॉलर नथा बचाए सघो जेके तव्हां ॿाहिरां घुरायो पिया, एग्री इम्पोर्ट जेका कयो पिया। ज़ाहिर साहब, ही जेके एग्रीकल्चर सां सभ खां वॾो मसइलो आहे उहा प्रोडक्शन खां ऐं प्रोसेसिंग खां वधीक हुनजे मार्केट्स जो आहे। एॾी मार्केट जी टेम्परिंग आहे पाकिस्तान में जो असांजे बम्पर क्रॉप्स लहण वक़्तु बि असांजो हारी ऐं असांजो आबादगार सुख जो साह नथो खणे बम्पर क्रॉप जे हूंदे बि। ऐं ॾिसो ही दुनिया सॼी इम्पोर्ट रिप्लेसमेंट ते कमु थी करे, उहो मैन्युफैक्चरिंग जी रिप्लेसमेंट हुजे गुड्स जी या एग्रीकल्चर प्रोडक्शन जी हुजे। असां निसाबी किताबनि में नंढपण खां पढ़ियो त असां ज़रई मुल्क, दुनिया सॼे में दोल वॼायूं असां ज़रई मुल्क। ऐं 10-12 में 14 बिलियन डॉलर जो असां एग्रीकल्चर जी फूड इम्पोर्ट करे रहिया हुजूं त मूंखे त लॻे थो असां जॾहिं इल्ज़ाम आयो आहे त असां ज़रई मुल्क आहियूं। ही सॼी जेको पैराडाइम आहे मार्केट जो उहो डिसओरिएंटेड आहे ऐं उहो पाण मुरादो न थियो आहे। हिते वॾा इंट्रस्ट ग्रुप आहिनि जेके हिते जे आबादगार खे कैनोला में एनकरेज करण जे बजाए हुननि जा जेके मार्केट जा धंधा ऐं किकबैक्स ऐं कमीशन्स आहिनि हुननि खे सूट थो करे त इहे शयूं ॿाहिरां अचनि। तंहिंजे करे पाकिस्तान जो ज़रई शोबो कमु नथो खणे, ही बाय डिज़ाइन आहे। ठीकु आहे नसीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम में टाइम सां नंढे ब्रेक खां जल्दी वापसि अचूं, न न रहो अॼु जी ॻाल्हि। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तव्हां नसीर मेमन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि हिकिड़ो अहम जेको उनखे पॉइंट कयो त जेकॾहिं हीअ जंग जी सूरत हाल ख़तमु थी वञे, हीअ छिकताण ख़तमु थी वञे त हीअ ईअं ई न हूंदो त बसि तयारु बीठा आहियूं, ड्राइवर गाॾी स्टार्ट करे चवंदो बाबा हलो हाणे बॉर्डर खुली वियो, सभु शयूं कयूं। इन में इन घोटाले खे जेको आहे कवर थियण में महीना लॻंदा। ओवर टू यू ज़ाहिद भुरगुरी साहब, हीअ मामिलो कीअं सुलझायूं, कीअं हिनखे? मतिलबु त हिकिड़े पासे हुननि इहा बि ॻाल्हि कई त सभु ख़ामोश वेठा आहिनि ऐं सभु चुप करे वेठा आहिनि त ज़ाहिर आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट बंदि लॻी पई आहे, नुक़सानु बि थिए थो। पाकिस्तान जा जेके बि वफ़ाक़ी इदारा आहिनि, पोइ उनखां पोइ तिजारती जेको वज़ारत आहे, त इहा ख़ामोशी हिनखे मुजरमानी ख़ामोशी चऊं या बसि ठीकु आहे हालतुनि ते हलूं पिया, जेॾीमहिल दाहूं वधीक थींदियूं पोइ सोचींदासीं? जी हा, ॻाल्हि इहा आहे जो हीअ हिकिड़ी मुजरमाना ख़ामोशी आहे। हीअ हिकिड़े सेक्टर खे हथु वठी बर्बादु करण वारी पॉलिसी आहे। हिननि जी प्रायोरिटी में एग्रीकल्चर आहे ई कोन, हिननि जी प्रायोरिटी में रूरल पॉपुलेशन आहे ई कोन। इहे ॿाराड़ी वारा माण्हू वञी ओड़ा जे अधु में पवनि, हिन खे हुन सां मतिलबु आहे कोन। हिननि खे जेकॾहिं अॼु बि थोरो प्यारु आहे पाकिस्तान सां या पंहिंजे मुल्क सां, हीअ 14 अरब डॉलर जूं जेके शयूं ॿाहिरां घुराइनि पिया फौरी बंदि कनि। आबादगारनि खे 4,500 रुपया अॼु कणिक जो रेट जो ऐलान कनि। सुभाणे हिन खे 10 लाख मेट्रिक टन कणिक मिली वेंदी हली, जेको हिननि जो टारगेट पूरो थी वेंदो हलियो। मुल्क में फूड सिक्योरिटी जो प्रॉब्लम कोन पैदा थींदो। ऐं हिननि खे अॼु बि वार्निंग थो ॾियां त टाइम इज़ रनिंग आउट, टाइम वञे पियो। सुभाणे अचनि 4,500 ॾियनि, 3,60,000 आबादगारनि खे विसारे छॾीनि, 4 करोड़ आबादगारनि जी हाणे ॻाल्हि कनि। ॿी ॻाल्हि, कपह जो रेट 12,000 रुपया मण मुक़ररु कनि ताकी कपह में पाण भरा थियूं। ॿाहिरां जेका कपह पाण 3 बिलियन डॉलर जी घुरायूं था, इहा बंदि थी वेंदी हली। यार पंहिंजे लोकल माण्हुनि खे पैसा ॾियो। हिंदुस्तान में ऐं मूंखे चवणु न खपे असांजो दुश्मन मुल्क आहे, ऐं नफ़रत कयां थो हिन मुल्क सां, पर हिकिड़े दफ़ा टमाटे जी शॉर्टेज थी, उते जे वज़ीर आज़म बि पंहिंजी क़ौम खे चयो त आप अपने सालन के अंदर दही डालें, मैं टमाटर बाहर से इम्पोर्ट करके अपना डॉलर जो है बाहर के काश्तकार को नहीं दूंगा। जेकॾहिं अहिड़े दुश्मन मुल्क जी पॉलिसी आहे, असां छो यकदमि ॿाहिरां घुराइण लाइ तयारु वेठा हूंदा आहियूं? छो बाबा, पंहिंजे आबादगारनि खे सपोर्ट कयो ऐं पंहिंजी शयूं आहिनि। कपह तव्हांखे हींअर कमाए ॾींदी, वरी बि 5 बिलियन डॉलर कमाए ॾींदी, जेके रेट तव्हां जो 12,000 रुपया मण कंदो। कपह जी इंडस्ट्री वरी शुरू कंदी। खंडु तव्हां वटि हींअर सरप्लस आहे, जी हा, खंड खे एक्सपोर्ट कयो।
यार जेका शइ सरप्लस आहे ज़रे उनखे एक्सपोर्ट कयो, जेतिरा इम्पोर्ट में तकड़ा आहे महिरबानी करे ओतिरा एक्सपोर्ट में एक्सपोर्ट में मीरपुर ख़ासि हलूं था ब्यूरो चीफ तालिब शर उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। तालिब शर ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि डिवीज़न में ज़ारा अंबनि जी हिते वधीक थिए थी, पैदावार थिए थी, छा सूरत हाल आहे? विच में ख़बरूं ईअं ईंदियूं त वायरस लॻी वियो आहे, पोइ हिकु बीमारी, ऐं पोइ चवंदो आहे जेके ठेकेदार आहिनि उहे बाग़ खणनि ई कोन था, छा सूरत हाल आहे? प्लीज़ ॿुधाइजो। जी अज़मत साहब, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ासि ज़िलो अंबनि जी हिकु वॾी सुञाणप रखंदड़ आहे। तव्हांखे इहो ॿुधायां त हिन वक़्तु मौसम जी तब्दीलीअ सबबु अंबनि जे बाग़नि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे ऐं अंबनि जेके आहिनि लखें एकड़नि ते थींदा हुआ, जेके पोखिया वेंदा हुआ, ऐं हिन वक़्तु जेको आहे उहे हज़ारे एकड़नि ते अची बीठा आहिनि ऐं अंब जी साइज़ में बि फ़र्क़ु रहियो आहे, मिठास बि घटि आहे। इहो मौसम जी वधीक तब्दीलीअ जे करे वॾो असरु थियो आहे, जंहिंजे करे आबादगार ऐं वापारी जेको आहिनि सख़्तु परेशान आहिनि। त ॿिए तरफ़ ईरान ऐं अमेरिका जी जंग जे करे जेको आहे एक्सपोर्ट बि नथो थी सघे, उन जे करे वापारियुनि जेके बि ठेका खया आहिनि उहे वॾो परेशान आहिनि। ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त पाणी बि अंबनि खे वक़्त सिर न मिली सघियो ऐं बीमारियूं मुख़्तलिफ़ लॻंदियूं रहियूं। त ज़राइत खाते पंहिंजो जेको आहे फ़र्ज़ु अंजाम न ॾिनो, उन में कंहिं क़िस्म जो आबादगार सां सहकार नथो कयो वञे। ऐं अहिड़ी तरह जेको आहे जीअं तव्हांखे ॿुधायां त काछेलो फार्म आहे मीरपुर ख़ासि ज़िले जो मशहूरु वॾे में वॾो, ऐं अॻूणे वज़ीर आज़म मामा ख़ान जुनेजे जो फार्म आहे, गूंदल फार्म आहे, जीअं ॿुॻियो फार्म आहे, ॿिया बि खोड़ सारा फार्म आहिनि, लेकिन उहे हिन वक़्तु तबाह हालीअ जो शिकार बणियल आहिनि। ख़ुदि ज़राइत खाते जे ऑफिस जो जेको बाग़ आहे अंबनि जो, उहो उन जी तव्हां सूरत हाल ॾिसंदो त इंतिहाई गंभीर बणियल आहे, जेको पंहिंजे ई बाग़ जी हिफ़ाज़त नथो करे सघे, उनखे वक़्त ते पाणी नथो ॾेई सघे। तब्दीलीअ सबबु जेको आहे बचाव लाइ के बि उपाउ नथो वठी सघे, त आबादगारनि खे कहिड़ियूं उहे तदबीरूं ॾींदा, कहिड़े तरीक़े सां आबादगारनि खे सम्झाइणियूं ॾींदा, या को सेमिनार कोठाया वञनि, उन ते कमु कयो वञे, उहो कंहिं बि सूरत में नथो कयो वञे। उन जे करे जेको आहे अंबनि में वॾी हिन वक़्तु जेको आहे आबादगारनि ऐं वापारियुनि में बेचैनी पखिड़ियल आहे। जेकॾहिं इहा सूरत हाल रही त आहिस्ते आहिस्ते मीरपुर ख़ासि ज़िलो अंबनि जे हवाले सां ख़तमु थी वेंदो। जी ठीकु आहे, महिरबानी तालिब शर। पाण शॉर्टेज आहे टाइम ऐं एंड ते आहियूं। ज़ाहिर साहिबु हिकिड़ो त हीअ निकिरो चयो त अंबनि जी त मिठास बि ख़तमु थी वई आहे, इहो मौसमी असरु आहे। हीअ जेको पाण सवेल ॻाल्हि कईसीं पई त हीअ जेके ज़रई भाण आहे, जेके दवाऊं आहिनि, उनजे लाइ हिननि चयो आहे सिंध हुकूमत असां लेबोरेटरी क़ाइमु कंदासीं, पोइ पाबंदी हणंदासीं कंदासीं। ज़ाहिर आहे इहे वक़्तनि फ़वक़्तनि ॻाल्हियूं आहिनि। इहो छो थियो आहे त हीअ को? ॾिसो, आउं तालिब जी ॻाल्हि सां एग्री कयां थो। तालिब मीरपुर ख़ासि जो आहे, मुंहिंजो तालुक़ु मीरपुर ख़ासि ज़िले सां आहे, पाण मीरपुर ख़ासि जो आहियां। इहा बिल्कुलु तालिब जेका ॻाल्हि कई आहे उनखे बैक थो कयां। ॻाल्हि इहा आहे जो पहिरीं ॻाल्हि त ज़राअत खाते जी तरफ़ां जेकी सात आबादगारनि खे जेका मदद मिलंदी हुई, ॼाण मिलंदी हुई, उहा ख़तमु थी वई आहे। हाणे ज़राअत खाते जो को बि अमलदार ॿाहिरि अचे ई कोन थो। अॻे छा हूंदो, ईंदो हो, मर्दनि जे बारे में ॿुधाईंदो हो, उहो सभु शइ ख़तमु थी वई हली। उन खां पोइ जेको आहे सो पाणी कोन बाग़नि खे मिली सघियो। उन खां पोइ मौसम जेका आहे चेंज थी वई, हींअर टेम्परेचर तमामु हाई थी वियो हलियो, विच में जेको आहे तेज़ हवाऊं पियूं हलियूं। इन जे करे हीअ जेको मौसमियात तब्दीली आहे, पाणी जी अणाहठ आहे, ऐं आबादगारनि खे ॼाण घटि आहे, ॿियो जेको आहे सो प्रॉपर स्प्रे कोन थी सघिया। बिल्कुलु आउं तालिब सां एग्री कयां थो, इहो आहे। बाक़ी जेको तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई एक्सपोर्ट में हींअर वॾी मुश्किलात आहे। पहिरीं ॻाल्हि त इंटरनेशनली तेल जा क़ीमतूं वधी वयूं आहिनि, जी जहाज़नि जा फ्रेट वधी विया आहिनि, इंश्योरेंस जहाज़ जो वधी वियो आहे। उन खां पोइ जहाज़ जेको वेंदो थ्रू एरोप्लेन, उन जो जेको किरायो आहे उहो डबल थी वियो आहे। हाणे जेकॾहिं लागत खे ॾिसबो त लागत तमामु घणी वधी वई आहे। हाणे अॻियां जेको आहे सो इंटरनेशनल मार्केट में कहिड़ी प्राइस मिले थी, छा उहा लागत खे कवर करे थी, कोन थी करे, छो जो आबादगारनि खे कंहिं बि कमर्शियल अटैची जी का बि हेल्प त असांखे मदद आहे कोन। असां बेविहारो मददगार आहियूं। जेको गवर्नमेंट जो जेको बि सिस्टम आहे या जेको बि उहे इम्पोर्ट जे पोयां ॿाहिरां शयूं घुरायूं, उन मां असांखे कुझु मिले, बाक़ी मोकिलण वारे पासे उहे आहिनि ई कोन, एक्सपोर्ट जे पासे आहिनि ई कोन। जी हा, उहो ई सबबु आहे पाण 13 अरब डॉलर जी एग्रीकल्चर जूं शयूं ॿाहिरां घुरायूं पिया, जेके पाण अॼु बि चाहियूं त असां बंदि करे सघूं था। 14 अरब डॉलर
जेकॾहिं यादि रखो, आऊं आख़िरी शइ कंदो थो वञा मेरान टीवी ते, मुंहिंजी ॻाल्हि रिकॉर्ड ते रखिजो, जेकॾहिं हिन मुल्क खे IMF मां केरु जान छॾाए सघे थो उहो एग्रीकल्चर सेक्टर आहे। हिन मुल्क ते जेके 85 अरब डॉलर जो कर्ज़ु आहे उहो एग्रीकल्चर सेक्टर लाहे सघे थो। तव्हां एग्रीकल्चर सेक्टर जे मथे ते हथु रखो, हीउ मुल्क जो कर्ज़ु ख़तमु थींदो, तव्हांखे IMF मां तव्हांजी जान छुटी वेंदी हली। जेको 15 अरब डॉलर हर साल तव्हां ॿाहिरां घुरायो पिया उहो रोके सघो था। तव्हांजी एक्सपोर्ट एतिरो पोटेंशियल आहे एग्रीकल्चर सेक्टर में, जंहिं सेक्टर में पोटेंशियल आहे, बदकिस्मती सां उहो निंदड़को थियल आहे, उन जे पोयां का तवजो कोन्हे। न त आउं चवां थो असां तव्हांखे कर्ज़ लाइ मुल्क खे कर्ज़ खां फ्री करे सघूं था। सही, तव्हांजी वॾी महिरबानी ज़ाहिद भुरगुडी साहब, नसीर मेमन साहब, तालिब शेर साहब। नाज़रीन, जेको प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।